हिक दफ़े काके कलूमल जे दोस्त काके खां पुछियो, अरे काका, तव्हांजे ऐं काकीअ जे सुखी जीवन जो राज़ कहिड़ो आहे? 40 सालनि में कॾहिं बि झगड़ो कोन कयो अथव? काके जवाब ॾिनो, शादीअ खां पोइ जॾहिं हनीमून वियासीं त घोड़े सवारी कंदे कंदे काकीअ जे घोड़े वटि टपो ॾिनो ऐं काकी किरी पई। उथी करे घोड़े खे निहारे चयाई, इहो थियो तुंहिंजो पहिरियों दफ़ो। थोरी देर खां पोइ घोड़े वरी टपो ॾिनो ऐं काकी वरी किरी पई। उथी करे गुस्से में घोड़े खे निहारे करे चई, इहो थियो तुंहिंजो ॿियों दफ़ो। जॾहिं इहो सभु टियों दफ़ो थियो त काकीअ पंहिंजी बंदूक कढी ऐं घोड़े खे गोलीअ सां उॾाए छॾियो। मां हैरान थी वियुसि। मां चिल्लाए करे चयोमांसि, अरे सभागी, तूं त असुल घोड़े खे मारे छॾियो। काकीअ गुस्से में मूंखे निहारे करे चयो, इहो थियो तुंहिंजो पहिरियों दफ़ो। हुन ॾींहं खां पोइ सॼी ज़िंदगी असां राज़ी ख़ुशी रहण लॻासीं।